ॿिए पासे लाड़काणे में हथियारबंदनि हथां दुकानदार यरगमाल बणाए वियो आहे। 6 लख रुपया फुर कई आहे। असां ख़बर शेयर कयूं पिया बस स्टॉप वारे इलाइक़े में लोह जो दुकानदार जुनेद जवाद शेख खां फुर लुट कई वई आहे। हथियारबंद दुकान ते चढ़ाई करे फुर करे विया आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया। मुतासिर जो चवणु आहे त नोटिस वरितो वञे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म वापसि कराई वेंदी। लाड़काणो मां अवांखे अपडेट कयूं पिया। हथियारबंदनि हथां दुकानदार खे यरगमाल बणायो वियो आहे। 6 लख रुपया फुर कई वई आहे। बस स्टॉप वारे इलाइक़े में लोह जे दुकानदार जुनेद ऐं जवाद शेख खां फुर लुट कई वई आहे। जॾहिं त हथियारबंदनि दुकान ते चढ़ाई करे फुर करे विया आहिनि। नोटिस वरितो वञे। मुतासिर जो चवणु आहे पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म वापसि कराई वेंदी। हथियारबंदनि हथां दुकानदार खे यरगमाल बणाए 6 लख रुपया फुर कई वई आहे। बस स्टॉप वारे इलाइक़े में लोह जे दुकानदार जुनेद ऐं जवाद शेख खां फुर लुट कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणो मां रशीद समोहा। रशीद अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल वली थाने जी हद न्यू बस स्टैंड वारे इलाइक़े में लोह जो दुकानदार है जुनेद जवाद उन्हनि जे दुकान ते 5 हथियारबंदनि उन्हनि खे यरगमाल बणाए 5 लख रुपया 6 लख रुपया जेकी आहे रोक रक़म ऐं मोबाइल फोन जेकी आहिनि उहे फुर करे फरार थी विया आहिनि। इन ई हवाले सां जुनेद जेको दुकानदार आहे उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। जवाद जेको जुनेद जो भाउ आहे उनजो चवणु आहे त मुंहिंजो भाउ जुनेद दुकान ते वेठो हो। उनखे हथियारबंदनि 5 हथियारबंदनि यरगमाल बणाए ऐं उनखां 6 लख रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। इन ई हवाले सां SHO वलीद आहे उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हयां था वञनि ऐं जल्द जेके जवाबदार आहिनि उहे बि गिरफ़्तार कया वेंदा ऐं जेकी फुर थियल रक़म आहे उहा वापसि कराए ॾिनी वेंदी। जेके मुतासिर दुकान आहे वापारी उनजो वधीक चवणु आहे त जेकी फुर थियल रक़म आहे उहा वापसि कराए ॾिनी वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। जी ठीकु आहे रशीद, वरी महिरबानी अपडेट करण लाइ।